बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नाउ आया ऐसा नया ॾिसी रहिया आहियो सोजरो न्यूज़। मीरपुर माथेलो मां कादी अयाज़ कलवल जी ख़बर मूजिब मीरपुर माथेलो जी मंगसी ॻोठ जे मंगसी बिरादरी पारां माजिद कोराई जे ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ तंग अची करे एहतजाज कयो। अब्दुल गफ़ार मंगसी, महबूब मंगसी, अब्दुल मजीद मंगसी, मोहम्मद हारून मंगसी ऐं ॿियनि चयो त माजिद कोराई हिकु वॾो बाअसर ऐं विहाजखोर माण्हू आहे जेको असांजे मंज़ूर इलाही मंगसी खे गुज़िरियल घणे अरसे खां ब्लैकमेल करे करोड़े रुपया फबाए वियो आहे। हाणे बि ब्लैकमेल करे थो ऐं हर रोज़ असांजे घर माण्हू वठी करे असांखे मौत मार धमकियूं ॾिए थो ऐं चए थो त मूंखे 5 करोड़ रुपया ॾियो ऐं हुन सां गॾु ज़मीन ॾियो। ॿी सूरत में सख़्त नतीजा भोगण ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिए थो। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे अपील कई। हुननि चयो त माजिद कोराई ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में SSP घोटकी जी आफ़ीस ॿाहिरियां एहतजाज कयो वेंदो।